घुमण वारा घुमी ॾिसो घुमण जो पार बि शया मदीने जो मिठियूं गिटियूं गिटिन जो पार बि शया मदीने जो मिठियूं गिटियूं गिटिन जो पार बि शया घुमण वारा घुमी ॾिस तूं घुमण जो पार बि शया मदीने जो मिठियूं गिटियूं गिटिन जो मौलाना नकी अली खान रहमा ये किताब लिखी इन किताब के अंदर पाण फरमायो त 3 मरीज अहिड़ा हुया जिनके दुनिया के डॉक्टर ला इलाज करार नहीं चाहिए हिननि जो हाणे इलाज कोन्हे अल्हम्दुलिल्लाह मदीने की मिट्टी जॾहिं उन जे जिस्म ते लगाई वई ऐं मदीने की मिट्टी जॾहिं पानी में मिलाए करे उनके प्यारी वई त अल्लाह ताला उनके शिफा नसीब करे छॾे ये मदीने की मिट्टी है हुजूर अलैहिस्सलाम फरमाया त मदीने की मिट्टी के अंदर अल्लाह ताला शिफा रखी है हदीस मुबारक जो मफ़हूम त मदीने जो मिठियूं गिटियूं गिटिन जो पार बि शया मदीने जो मिठियूं गिटियूं गिटिन जो पार बि शया मक्के में भी तकाबो पर काबो भी आगे चमदो मक्के में भी तकाबो पर काबो भी आगे चमदो मदीना तो मदीनो भी मदीना तो मदीनो भी मदीना तो मदीनो भी मगर तुझो यार भी शया मदीना तो मदीनो भी मगर तुझो यार भी शया तफसीर मज़री तक काज़ी सनाउल्लाह मालिकी रहमतुल्लाह तआला पाण फरमाइंदा त क़यामत कायम न थींदी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक है क़यामत उन वक्त ताईं कायम न थींदी जेस ताईं काबो जे जगह ते मौजूद है इतां का खजे काबो खजंदो ऐं काबे के मैदान महशर बैतुल मक़दस पे आंदो वेंदो उन खां पोइ मैदान महशर जॾहिं काबो पंहिंजी जगह ते खजंदो तॾहिं काबो अल्लाह जे दरबार में दुआ कंदो मौला जॾहिं खां ठहियो आहियां उन वक्त खां वठी करे तुंहिंजे हबीब जे रोज़े खां दूर आहियो खबर पई त काबो बि मदीने वारे मीर जे रोज़े जो आशिक़ आहे यार ॻाल्हि सुठी लॻी त सुभाणे अल्लाह चवण अच्छा काबो अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदो मूंखे हबीबनि जे रोज़े जी हाज़िरी नसीब कर अल्लाह ताला इजाज़त वो काबो महबूबनि जे दरबार में अची करे हाज़िर थींदो अची अर्ज़ कंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह हुजूर अलैहिस्सलाम काबे के जवाब ॾींदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे का सवाल कंदा है काबा मुंहिंजी उम्मत सां कहिड़ो हाल आहे काबो अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह जेके मूं वटि आया जिन हज कयो या उमरो कयो जेके मूं वटि आया जिन्हनि मुंहिंजो तवाफ़ कयो आऊं मैदान महशर में उन्हनि जी शफ़ाअत कंदुसि और सां काबे काबो अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह जिन्हनि मुंहिंजो तवाफ़ कयो आऊं उन्हनि जी शफ़ाअत कंदुसि ऐं जेके मूं ताईं न पहुची सघिया या रसूल अल्लाह क़यामत में उन्हें अवी काफ़ी आयो यानी काबे जो इहो हुजूर जे दरबार में इहो फरमान हूंदो या रसूल अल्लाह क़यामत जे मैदान में अवां जी शफ़ाअत सां गुनाहगार जन्नत के हासिल करे वठंदा शायर तो मक्के में भी तकाबो पर काबो आगे चबंदो मदीना तो मदीनो गी मदीना तो
اللہ اللہ اللہ